ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं दादू खां। दादू में म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली हिक वधीक ज़िंदगी खसे वरिती। मोंदर नाके वारे इलाइक़े में 2 वरें जो मासूम ॿाड़ो सुमेर पुट वाजिद कमराणी खुलियल गटर में किरी पियो, जंहिंखे वारसनि गटर मां कढी अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई। इलाइक़े वासियुनि मूजिब शहर के केतरनि ई इलाइक़नि तोड़े मेन रोडन ते गटरनि के ढक न हुजण सबब इंसानी जानियूं दाव ते लॻल आहिनि। गुज़िरियल 6 महीननि दौरान 3 ॿाड़ा गटर में किरी फोत थी चुका आहिनि, पर म्यूनिसिपल इंतजामिया खुलियल गटरनि के ढक लगाइण लाइ तैयार न आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं दादू खां। दादू में म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली हिक वधीक ज़िंदगी खसे वरिती। मोंदर नाके वारे इलाइक़े में 2 वरें जो मासूम ॿाड़ो सुमेर पुट वाजिद कमराणी खुलियल गटर में किरी पियो, जंहिंखे वारसनि गटर मां कढी अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक करे छॾी।